नाज़िन वज़ीर आज़म जी सदारत वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे इस्लामाबाद मां मेरा टीवी जो ब्यूरो चीफ मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अॼु इजलास थी रहियो आहे। इन में 10 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। 10 नुकाती एजेंडा में जेको ECC जो जेको गुज़िरियल इजलास हो उन जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी आहे। इन सां गॾोगॾु सरकारी मुलाज़िमीन जे लाइ स्ट्रक्चर जी जेकी तइनाती जा जेके मामलात आहिनि उन्हनि जे हवाले सां अॼु वफ़ाक़ी काबीना में गौर वीचार कयो वेंदो। ज़रीअनि जो चवणु आहे त सियासी सूरत-हाल बि अॼु वफ़ाक़ी काबीना में ज़ेर बहस आणियूं थी। इन सां गॾोगॾु कोरोना वायरस जी जेकी सूरत-हाल आहे ऐं इन सां गॾोगॾु कराची में जेके मामला हली रहिया आहिनि उन बाबति जेकी कमेटी जुड़ी वई आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वज़ीरा पारां जेके आहिनि उन बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ऐं कोरोना वायरस जे हवाले सां जेकी मामले ख़ुसूसी सिहत आहे, डॉक्टर फैसल पारां जेके इन वक़्तु जेकी सूरत-हाल बहितरी जी तरफ़ वञी रही आहे उन बाबति ब्रीफिंग बि इख्तियार कई वई आहे। ऐं वज़ारत तालीम जी जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे शफ़क़त महमूद उन पारां 7 सितंबर ते जेको तालीमी इदारनि जे रिव्यू इजलास जे हवाले सां हिकु तफ़सीलाती ब्रीफिंग आहे उहा बि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश कंदो। मुदस्सिर, अवां जी महिरबानी।